अस्सलाम वालेकुम दोस्तों। RBS बेसिस रिसर्च अकेडमी तरफ़ां तव्हां सभिनी खे भली कारी चवां थो हिकु ॿी वीडियो में। जीअं त ही ग्राफ ते कुझु वीडियोस मां ठाहे रहियो हुयुमि। हिन खां अॻु में हिकिड़ो हिस्टोग्राम ते मूं वीडियो ठाहियो आहे जेको अवेलेबल आहे, ऐं ही अॼु जेको आहे हिन वीडियो में आउं डिस्कस करे रहियो आहियां त बार ग्राफ, यानी बार ग्राफ छा हूंदो आहे, बार ग्राफ जा मुख़्तलिफ़ टाइप्स कहिड़ा आहिनि, ऐं उन बार ग्राफ खे कीअं जेको आहे सो उहो ठाहे उन विषय खे कीअं एक्सप्लेन कजे। इन हवाले खां हिस्टोग्राम, बार ग्राफ, स्कैटर प्लॉट एंड बॉक्स प्लॉट। हिस्टोग्राम असां अॻु में करे चुका आहियूं ऐं हाणे असां बार ग्राफ ते कमु करे रहिया आहियूं। ही नंढो इमेज आहे जेको पंहिंजो बार ग्राफ खे ज़ाहिर करे रहियो आहे। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम सुमरो ऐं मां शागिर्दी सां तालुक़ रखां थो। अचो दोस्तों त अॼु इहो बार ग्राफ जेको आहे उहो एसपीसिस सॉफ्टवेयर में कीअं रन कयूं उनखे सम्झूं। ही सभ खां पहिरियां थ्योरेटिकली मां शू सम्झाईंदुसि तव्हांखे त ग्राफ छा हूंदो आहे, ऐं उन खां पोइ असां हिन ई जेका ॿिए पार्ट में वरी असां सम्झंदासीं त एसपीसिस सॉफ्टवेयर में इन बार ग्राफ खे कीअं जेको आहे सो उहो रन कजे ऐं जेके रिज़ल्ट अचनि था उनखे कीअं सम्झिजे। अचो त हाणे असां पंहिंजे थ्योरेटिकल पार्ट तरफ़ हलूं था। हाणे सभ खां पहिरियों हिन जेको आहे जेके हिन 4 क़िस्म जा बार ग्राफ आउं डिस्कस करे रहियो आहियां। हिस्टोग्राम अॻु में करे चुको आहियां, बार ग्राफ ते ही वीडियो आहे, ऐं तमामु जल्द स्कैटर प्लॉट ऐं बॉक्स प्लॉट ते वीडियोस अवेलेबल हूंदियूं। दोस्तों त बार ग्राफ आहे छा, इन जो कीअं सम्झिजे, त इन हवाले खां असां सम्झासीं त बार ग्राफ इज़ अ चार्ट इज़ हेल्प फॉर ग्राफिकल डिस्क्राइबिंग, यानी जेका असां डेटा वठूं था उन डेटा खे असां कीअं डिस्क्राइब कयूं। छो जो डेटा जेका असां हासिल कईसीं, कलेक्ट कईसीं, उन खां पोइ एसपीसिस सॉफ्टवेयर में विझी करे असां उनखे डिस्क्राइब करे उनखे प्रेज़ेंट कीअं कजे ग्राफिकली। हिकिड़ो फॉर्म आहे त टेबुलर फॉर्म में तव्हां उनखे डेटा के प्रेज़ेंट कयो, जंहिंजा ख़ुदि पंहिंजा कॉम्प्लिकेशन्स आहिनि। छो टेबल में जीअं तमामु घणी डेटा आहे त उहा डेटा सम्झणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे काफ़ी वक़्त में, ऐं इन लाइ बहितर इहो आहे त तव्हां इनखे ग्राफिकली जेको आहे इन डेटा खे तव्हां प्रेज़ेंट कयो त हिकिड़े ई ग्राफ में तव्हांजी खोड़ सारा डेटा जेका उहो समाइजी वञे थी। त हाणे सिंपल बार चार्ट छा हिकिड़ो टूल आहे त तव्हां डेटा खे ग्राफिकली कीअं प्रेज़ेंट कयो। उन खां पोइ इट कैन बी यूज डिस्प्ले काउंट, जंहिंमें असां फ्रीक्वेंसीस असां जेको आहे उन में विझंदा आहियूं। त यानी फ्रीक्वेंसी यानी केतिरा दफ़ा को ख़ासि अमल थियो हुजे। मिसाल त जेकी एज आहे, 25 साल एज आहे, त हिकु डेटा में 25 साल केतिरा दफ़ा आई आहे, मेल केतिरा दफ़ा, फीमेल केतिरा दफ़ा आया आहिनि, इहे फ्रीक्वेंसीस असां कढंदा आहियूं। हाणे फ्रीक्वेंसीस नॉमिनल ऐं ऑर्डिनल वेरिएबल जी बि थी सघे थी, ऐं उन खां पोइ कंटिन्यूअस वेरिएबल जी बि थी थिए। त इन वारे खां बि मां काफ़ी पुराणी वीडियो में डिस्कस कयो आहे त नॉमिनल ऐं ऑर्डिनल में छा फ़र्क़ु आहे ऐं कंटिन्यूअस वेरिएबल में छा फ़र्क़ु आहे। इन खां पोइ ओपन यूज़, हाणे असां जीअं अॻु में बि पढ़ियो सम्झो आहे पुराणी वीडियो में त स्टैटिस्टिक्स जा 2 पार्ट आहिनि। हिकिड़ी डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक आहे, ऐं जंहिंमें मीन, मोड, मीडियन, इहे सभु शयूं, स्क्यूनेस, कटास, इहे सभु शयूं, जंहिंमें तव्हां उन डेटा जो जेको सेट आहे उनखे तव्हां डिस्क्राइब कयो था त उन जा कैरेक्टरिस्टिक्स कहिड़ा आहिनि। ऐं ॿियो आहे उन डेटा में कि जेको ॿियो हिसो आहे स्टैटिस्टिक जो तमामु अहम जेको आहे उहो आहे इन्फ्रेंशियल स्टैटिस्टिक्स, जंहिंमें असां को इंफीरियंस कढंदा आहियूं स्टैटिस्टिकल टेस्ट लॻाए करे। इंफीरियंस जो मक़सदु आहे पोइ नतीजो अख़ज़ कंदा आहियूं का मुख़्तलिफ़ टेस्ट आहिनि। मिसाल तव्हां इन में सिंपल रेगुलेशन थी वियो, मल्टीपल रेगुलेशन थी वियो, लॉजिस्टिक रेगुलेशन थी वियो, इहे सभु टेक्निक असां लॻाए करे इहे सभु पार्ट आहिनि तव्हांजा इंफीरियंशियल स्टैटिस्टिक जा। हाणे इहा यानी ग्राफ खां इंफीरियंशियल स्टैटिस्टिक असां कढंदा आहियूं, ऐं इन खां अलावा असां ग्राफ बि कढंदा आहियूं त पंहिंजे डेटा जे बिहेवियर खे चेक करण जे लाइ। अच्छा, इन खां पोइ बार ग्राफ, जेके असां बार चार्ट बि चऊं था, बार ग्राफ चओ या बार चार्ट चओ, उहो ॿई को फ़र्क़ु कोन्हे, ॿई साॻी ॻाल्हि आहे। इज़ अ ग्राफिकल डिस्प्ले ऑफ द डेटा यूज़िंग बार्स ऑफ द डिफरेंट हाइट, जंहिंमें असां वटि जेकी बार आहिनि मुख़्तलिफ़ जेको उनजो कद हूंदो आहे, हाइट्स हूंदियूं आहिनि, उहे असां इस्तेमालु कंदा आहियूं त इहे डेटा खे असां ग्राफिकली जेको आहे उहो प्रेज़ेंट करे सघूं। A bar chart is a graph with rectangle bars. इहो बार जेको इनमें रेक्टेंगल जेके आहिनि उहे बार्स आहिनि। तव्हां इन तस्वीर में ॾिसी रहियो आहे त ही जेको आहे हिकिड़ो ग्राफ जो जेको आहे इमेज आहे, जंहिंमें असांखे रेक्टेंगल बार्स मिली रहिया आहिनि। A graph usually encompass different 2 categories, यानी असां हिकु ग्राफ में
ॿिनि कैटेगरीज़ खे हिक ॿिए सां कंपेयर कंदा आहियूं ऐं उन खां पोइ आल्टो ग्राफ कैन बी प्लॉटेड बट तव्हां प्लॉट खे नॉर्मली ॾिसंदव तव्हां हिन जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो इमेज हिकु बार ग्राफ जो इन में बि जेके बार आहिनि उहे वर्टिकल आहिनि वो वर्टिकल आहिनि पर तव्हां इनखे हॉरिजेंटल बि करे सघो था ऐं हॉरिजेंटल खे वर्टिकल बि तव्हां करे सघो था उहो तव्हां ते आहे त तव्हां उनखे कहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे डेटा खे वर्टिकली जेको आहे उहो शो करणु चाहियो था या डिस्प्ले करणु चाहियो था या हॉरिजेंटली हाणे इन में स्पीसीस में हिकिड़ो फंक्शन आहे ट्रांसपोज में वञी करे तव्हां हॉरिजेंटल जेका डेटा आहे उनखे वर्टिकली प्रेज़ेंट करे सघो था ऐं वर्टिकली प्रेज़ेंटेड जेका डेटा आहे तव्हां उनखे हॉरिजेंटली बि करे सघो था दोस्तों ही मुख़्तलिफ़ जेके असांजा 8 आहिनि जेके असांजा ग्राफ जा टाइप्स आहिनि ऐं हर ग्राफ में असां सम्झूं था त सभ खां पहिरियों जेको ही टाइप आहे इहो असांजो आहे सिंपल बार ग्राफ ठीक है ही सिंपल बार ग्राफ थी वियो ठीक है ऐं उन खां पोइ नेक्स्ट स्लाइड में हर हिकु जो आहे उहो डिटेल बि आहे थोरी थोरी ऐं तंहिंखां पोइ ही क्लस्टर बार ग्राफ आहे ही उन जो क्लस्टर बार ग्राफ आहे तंहिंखां पोइ ही स्टैक बार ग्राफ आहे ठीक है ही इन खां पोइ ही 3D या 3 डायमेंशन बार आहे जंहिंमें तव्हांखे 3 डायमेंशन मिली रहिया आहिनि ऐं तंहिंखां पोइ ही जेको असांजो आहे इहो असांजो आहे क्लस्टर 3D बार जंहिंमें असां क्लस्टर आहिनि जीअं तव्हां ॾिसो त ही जेकी असांजी क्लस्टर आहे इहो साॻियो ई ग्राफ जेको असांजो उहो 3 डायमेंशनल बार्स में असांखे नज़र अची रहियो आहे ऐं ही जेको सिंपल बार आहे ग्राफ इहो असांखे हिकु सिंपल 3D बार ग्राफ में असांखे नज़र अची रहियो आहे ऐं तंहिंखां पोइ ही आहे असांजो स्टेक 3D एतिरी सां तव्हां ॾिसो था ही स्टेक बार ग्राफ आहे असांजो इहो साॻियो ई स्टेक 3D बार ग्राफ असांजो हिते अची रहियो आहे यानी इहे तक़रीबन जेके उहे साॻा ई आहिनि इन जो फ़र्क़ु जेको आहे उहो डायमेंशन्स जो फ़र्क़ु आहे हिते हिकु डायमेंशन आहे हिन जा 3 डायमेंशन्स आहिनि ऐं इन खां पोइ ही जेके 2 बार आहिनि इहे बार 2 जेके आहिनि हिकिड़ा आहिनि सिंपल एरर बार यानी ही सिंपल बार आहे हिन में असांजो एरर टर्म अची वेंदो आहे जेके असां सिंपल एरर बार चऊं था उन खां पोइ क्लस्टर्ड बार आहे त हिते बि तव्हांखे क्लस्टर एरर बार नज़र अची रहियो आहे ऐं ही ॿई उन जा आहिनि त हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदासीं त असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा बार मिलनि था मञे तौर ते असां वटि जेके आहिनि 3 क़िस्म जा बार आहिनि सिंपल बार क्लस्टर बार स्टेक बार हाणे उहो सिंपल 3D बि थी सघे थो क्लस्टर 3D बि ऐं स्टेक बि 3D बार थी सघे थो बल्कि उहो आहे बि ऐं उन खां पोइ असांखे एरर बार जेके आहिनि उहे अचनि था उहे एरर बार जा वरी 2 टाइप आहिनि सिंपल ऐं क्लस्टर ही सिंपल ऐं क्लस्टर बार आहिनि हाणे अचो त इन 1 बाय 1 जेके 8 ग्राफ आहिनि इनखे असां सम्झूं त इन जी छा आहे इन जी एप्लीकेशन्स कहिड़ियूं आहिनि दोस्तों ही असांजो आहे simple bar that use this option when you just want to see the means of is score across a different group of cases आहिनि जंहिंजो तव्हां मीन की जेको उहा पोज़ीशन ॾिसणु चाहियो था त मीन कहिड़ो मीन किथे आहे त उहो तव्हां सिंपल बार बि ॾिसी सघो था मिसाल ही जेका लाइन आहे ठीक है जॾहिं हिते हिन बार जी हाइट हिन साइड सां हिते को न को मीन वैल्यू असांखे ज़रूरु मिलंदो जंहिं मां इहा ख़बर पवंदी त हिन जो मीन वैल्यू इहो आहे ऐं तंहिंखां पोइ फॉर एग्जाम्पल यू वांट टू प्लॉट मीन ऑफ द रेटिंग ऑफ 2 फिल्म्स ॿ फिल्मूं आहिनि जिनजी रेटिंग तव्हां ॾिसणु चाहियो था या हिते 3 फिल्मूं आहिनि हिकिड़ी ही फिल्म ए फिल्म बी ऐं फिल्म सी हाणे तव्हां टिनी जी रेटिंग ॾिसणु चाहियो त कंहिंजी रेटिंग सभ खां वधीक आहे त हाणे इन में असांजो सिंपल बार अची वियो ही इनखे असां चऊं था त सिंपल बार जंहिंमें हिकु ई बार हुजे ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं जेकॾहिं हिकु बार खां वधीक बार अची वई त असां हिनखे क्लस्टर बार चऊं था if you had scored second grouping variable you could produce a simple bar chart as above but bars produced in the different colors for level of second जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो जेको वेरिएबल आहे त अहिड़े क़िस्म जो बार तव्हां ठहंदो उन खां पोइ जेके तव्हांखे हिक खां वधीक बार वेरिएबल तव्हां विझणु चाहियो था ॿियो वेरिएबल तव्हां विझणु चाहियो था त पोइ तव्हांजो अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो मिलंदो यानी ही हिकु जेको आहे तव्हांजी वेरिएबल में ॿ आहिनि उनजे हिकिड़ो जो आहे ऐं ही ॿिए जो आहे एतिरी सां वरी ही जेके आहिनि असांजो मिसाल एज वाइज़ आहे एज जेका आहे उहा 20 साल 30 साल ऐं 40 साल यानी इन में ही जेको आहे असां हिनखे चेक कंदाऊं क्लस्टर मिलाए करे असां हिकिड़ो ॿियो वेरिएबल मिलाईंदासीं त उहो क्लस्टर थी वेंदो उन खां पोइ टियों आहे स्टैक्ड हिन में तव्हां ॾिसो था त ही गॾोगॾु हिन सां आहिनि स्टैक में छा आहे
त असां जा जेके वेरिएबल उहो हिक ॿिए जे मथां आहिनि. This is really the same as cluster bar except that the different colored bars are stacked onto a each. ही बिल्कुल साॻियो ई आहे हिन वांगुरु, बस फ़र्क़ु आहे हिते हिक ॿिए सां आहे ऐं हिते जेको आहे हिन में तव्हां ॾिसो था त हीउ जेको ब्लू कलर आहे इहो ग्रीन कलर जे मथां आहे. सिर्फ़ु इहो अदरवाइज़ स्टिक बार ऐं सिंपल बार ॿई साॻा आहिनि. तंहिंखां पोइ आहे 3D, यानी 3 डायमेंशन जेके हुजनि असांखे ॾिसण जा. This is also same as a cluster bar जेको अॻ में थियो, except the second grouping variable is displayed not by the different colors bar but by addition axis. जंहिंमें असांजो टियों आहे उहो असांजो उहो हिकु ॿिए कलर सां नज़र कोन थो अचे, पर हिकिड़ो जेको आहे वाधारो असांखे एक्सिस ठाहिणो पए थो. त हाणे के 3 डायमेंशनल बार्स आहिनि, 4 डायमेंशनल बार्स आहिनि, उन सां हिकिड़ो इशू आहे. उहो इशू आहे त गिवन दैट what I said that in the 3D effects obscuring the data, data के लिकाए था छॾनि, डेटा खे सम्झ में कोन थी अचे त असांजी डेटा जो ग्राफ आहे उहो ग्राफ में असां कीअं सम्झूं. तंहिं करे इहा एडवाइस अमल इहा आहे त तव्हां हिन ग्राफ खे जेको आहे अवॉइड कयो, हिन ग्राफ ते कमु करण जी ज़रूरत कोन्हे, छो जो समटाइम दे आर मिसलीडिंग. ऐं जेके सां जीअं क्लस्टर बार थियो, हाणे हीअ बि क्लस्टर 3 बार आहे ऐं हिन में बि इहो साॻियो ई मसइलो आहे त द मीन विल ऑलमोस्ट certainly be impossible for anyone to reach. हिन में तव्हां तक़रीबन मीन ॻोल्हे कोन सघंदो. मिसाली एतिरो त कॉम्प्लिकेटेड आहे, सो आम उम्मीद तौर ते तव्हां हिनखे सम्झी कोन सघंदो, छो अलाए केतिरियूं अंदरि पार्ट्स आहिनि, 3 डायमेंशन्स आहिनि. तो इन करे इहो सजेस्ट कयो वेंदो आहे त तव्हां अहिड़े क़िस्म जी ग्राफ खे तव्हां पंहिंजी रिसर्च में अवॉइड कयो. स्टिक बार उन में साॻियो ई आहे त जेके से तव्हांजो जेको आहे द ग्राफ इज सेम एज अ 3D क्लस्टर बार. सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त हुन में साइड बाय साइड असांजूं जेके से पंहिंजो डेटा जा हुया ऐं हिन में हिक ॿिए जे मथां जेके उहो डेटा रखियल आहिनि. And again, this is not a good type of the graph for presenting data clearly. तव्हां डेटा खे प्रेज़ेंट त करे सघो था, but you will not be able to clearly present your data. इन मां इहो मसइलो आहे त तव्हां हिनखे अवॉइड कयो. अच्छा, आखिर में वरी असां वरी साॻई सिंपल बार. हाणे हिन में असां सिंपल बार बि आहे, पर हिन में असांजो एरर आहे. ही सिंपल बार जी निशानियूं आहिनि. हाणे दिस इज द सेम एज अ सिंपल बार चार्ट एक्सेप्ट इंस्टेड ऑफ द बार्स द मीन इज रिप्रेजेंटेड बाय अ डॉट. ही मुख़्तलिफ़ डॉट आहे. अॻ में तव्हां अठो हिकिड़ी मुख़्तलिफ़ बार बि असांखे नज़र अचनि. हाणे उन बार जे बदिरां हिन में सिंपल में हिन में छा आहे, असांजा ही डॉट्स नज़र अवांखे अची रहिया आहिनि. ऐं ही आहे क्लस्टर एरर बार. हाणे ॻाल्हि सही आहे, सिर्फ़ु असां हिन में एडिशनली हिकिड़ो ॿियो जेको आहे वेरिएबल जेको आहे एड कयो आहे, जंहिंजे करे असां उहे डॉट्स असांखे नज़र अची रहिया आहिनि. अॻ में इहा साॻियो ई तव्हां ॾिसंदो क्लस्टर बार में त तव्हांखे अहिड़े क़िस्म जा जेके से बार नज़र ईंदियूं हुयूं अॻ में, पर हाणे हिते तव्हांखे एरर बार, हाणे एरर बार क्लस्टर में उन बार जे बदिरां तव्हांखे ही डॉट नज़र अची रहिया आहिनि. हाणे ही आहे क्लस्टर एरर बार. ही त दोस्तों थियो 8 जेके ग्राफ जा टाइप्स आहिनि उनजो तारुफ़. अचो थोरो वधीक ॾिसूं त ॿिया कहिड़ा कहिड़ा ग्राफ असां वटि इन बार ग्राफ में अची सघनि था. हाणे ही असांजो थी वियो हिकिड़ो मिसाल जेको आहे थियो क्लस्टर बार ग्राफ जो मिसाल कहिड़ो आहे. मिसाल जे हवाले खां ॾिसूं था त डिस्ट्रीब्यूशन ऑफ व्हीकल बाय ओरिजिन एंड टाइप. सॉरी, हिन में 3 ग्राफ असांखे मिली रहिया आहिनि. ही आहे कलर एशिया, यूरोप एंड यूएसए इन जो मिली रहियो आहे. हाणे ये ओरिजिनिटी आहे त इहे जेके गाॾियूं आहिनि इन जी ओरिजिनिटी यानी किथे ठहियूं आहिनि. त हाणे कुझु एशिया में ठहियूं आहिनि, इन जो कलर ही आहे. कुझु यूरोप में ठहियूं जंहिंजो कलर ही आहे, ऐं कुझु यूएसए में जंहिंजो कलर ही आहे. हाणे इन में ही टाइप्स आहिनि तव्हांजे गाॾियुनि जा. मिसाल स्पोर्ट्स कार आहिनि त तव्हां ॾिसो तक़रीबन जेको आहे सो 22 गाॾियूं जेके आहिनि उहे तव्हांजी यूरोप में ठहियूं आहिनि, ऐं यूएसए में तक़रीबन तव्हांजूं जेके गाॾियूं आहिनि उहे तव्हां अंदाज़नि जेको आहे तव्हांजो थींदो तक़रीबन 8 खां 9 गाॾियूं उते ठहियूं आहिनि. ठीकु आहे. अहिड़ी तरीक़े सां ही ट्रक्स आहिनि त ट्रक्स में सभ खां वधीक गाॾियूं किथे ठहियूं आहिनि, केतिरियूं ठहियूं आहिनि, उहे तव्हांजूं यूएसए में ठहियूं आहिनि 19 या 18. ऐं इन खां पोइ तव्हां ॾिसो था त हिते यूरोप में कंहिं बि क़िस्म का ट्रक असांखे नज़र कोन अची रही आहे, पर कुझु ट्रक्स जेके आहिनि असांजूं एशिया में असांखे नज़र अची रहिया आहिनि. कुझु ट्रक्स एशिया में ठहियूं आहिनि. अच्छा, सभ खां वधीक जेका आहे प्रोडक्शन उहा सेडान जी आहे. एसयूवी घटि आहिनि, हाइब्रिड त तमामु घटि आहिनि, ऐं घणियूं जेके हाइब्रिड उहे जेके आहिनि उहे एशिया में ठहियूं आहिनि. यानी ही क्लस्टर बार आहे. हाणे हिन में असांखे हिकु टाइम ते असांखे 3 क़िस्म जूं जेके आहिनि असांखे रीजन्स मिलनि था जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जी गाॾियूं ठहनि थियूं.
ऐं बार में छा हूंदो आहे, बार ग्राफ में उन में असांखे हिकिड़ो टाइम ते वेरिएबल हूंदो आहे। ही आहे असांजो स्टेक बार, ही तव्हांजो क्लस्टर बार आहे, ऐं साॻी ही सम्झो त आहिनि बार्स, पर ही क्लस्टर्ड आहे, हिक ॿिए जे मथां आहिनि। हाणे ही आहे त स्टेक बार चार्ट, जंहिंमें असांजी क्वार्टर्स आहिनि, जंहिंमें पहिरियों क्वार्टर में केतिरी सही सेल थी, ॿिए में केतिरी, टे में केतिरी, चौथे में। हाणे ही आहे 975 सा असांजा हेतिरा ख़र्च थी आहे, जंहिंमें असांजी तकरीबी रेंज जेका 800 खां 1000 जी आहे, ऐं हैमर हथोड़ी जेका असांजी उहा 800 खां, ऐं तकरीबन इहा थी वेंदी तव्हांजी 450 खां वठी 800 ताईं इन्हनि जी आहे। ग्राइंडर आहे ऐं ड्रिल, ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि हिक ॿिए जे मथां जेके आहिनि उहो पैक कया विया आहिनि बार चार्ट। ऐं ही आहे असांजो स्टेक पैरामिड चार्ट, जंहिंमें तव्हां अक्सर तव्हां ॿुधी हूंदी मैस्लो हिरार्की ऑफ मैस्लो थ्योरी ऑफ हिरार्की, या हिरार्की थ्योरी, या इनखे सिंपल तो मैस्लो थ्योरी बि चवंदा आहिनि, जंहिंमें असांजी नीड्स हूंदियूं आहिनि। असांजी पहिरीं नीड जेका फिजियोलॉजिकल यानी जिस्मानी ज़रूरतूं आहिनि, खाद खुराक आहे, अटो लटो, इहे जेकी ज़रूरत पूरी थी थियनि त असां सेफ्टी जी तरफ़ ईंदासीं, इहे पूरी थियूं सोशल बिलोंगिंग, इन खां पोइ सोशल एक्सटीम, उन खां पोइ सेफ्टी। नाउ ही आहे स्टेक पैरामिड चार्ट आहे, जो अॻ में असांजो ही आहे, ही असांजो स्टेक बार चार्ट आहे, ऐं साॻियो ई बार आहे, पर ही पैरामिड जी शेप में आहे। यानी स्टेक जेके असां आहिनि उहे मुख़्तलिफ़ शेप तव्हां ठाहे सघो था। ऐं उन खां पोइ ही पॉपुलेशन पैरामिड चार्ट आहे, जंहिंमें असां यूएससी पॉपुलेशन ॾिसूं था 2015 में। ही मेल जे लाइ चार्ट आहे ऐं ही फीमेल जे लाइ आहे, ऐं ही जेका उनजी मुख़्तलिफ़ एज आहे, एज जी रेंज आहे, त 0 खां 4 जेके केतिरा मिलियन माण्हू आहिनि, ऐं जेको आहे हिन में 0 खां 4 केतिरो फीमेल इन टर्म्स ऑफ द मिलियंस, यानी हिक मिलियन में 10 लख हूंदा आहिनि त केतिरा आहिनि। सो ही हिकिड़ो चार्ट थी वियो, यानी पॉपुलेशन पैरामिड। अच्छा, ही ॾाढो ॿियो बि हिकिड़ो चवंदा आहे आइकन ऑन द बार, यानी कि अॻ में जेके बार असां पढ़ी आयासीं उन में तव्हां आइकन बि हणी सघो था। मिसाल आहे त यूएस सोशल नेटवर्क यूज़र इन 2016, फेसबुक जा 166 मिलियन, 0.8 मिलियन जेके आहिनि उहे यूज़र्स आहिनि। यानी काॾों बि असांखे मिलियो ही वैल्यू असांखे मिलियो हितां। यानी जेका बि असांजी आहे ही सभु मिलियन में आहिनि, 25 मिलियन, 50 मिलियन, 75, वरी बि हिक मिलियन में 10 लख हूंदा, तव्हां हिनखे पाण सम्झी सघो था त केतिरा। हाणे 166 यानी 150 105 जे विच में 166 मिलियन 0.8 जेके मिलियन उहे फेसबुक यूज़र आहिनि, ऐं 67.2 मिलियन उहे इंस्टाग्राम यूज़ कंदा, ट्विटर, ऐं इन खां पोइ पिंट्रेस्ट ऐं टम्बलर, इहे मुख़्तलिफ़ जेका। हाणे तव्हांजी ख़ूबसूरती ॾिसो था त तव्हांखे हिकु बार आहे, ऐं बार जे मथां तव्हांखे इन जो कंसर्न जंहिं जो बि इहो मुहैया कयूं था असां, उन जी जो सिंबल बि तव्हांखे नज़र अची रहियो आहे, त तव्हां यानी ही ॾिसण लाइ सम्झी वठो तयारु आहे फेसबुक जो हेतिरा जेके ही तव्हांजी फेसबुक लिखियलु बि न हुजे, तॾहिं बि तव्हां हिन आइकन मां सम्झी वठो त ही फेसबुक जो आहे, ही इंस्टाग्राम जो आहे, ही ट्विटर जो आहे। त ही कहिड़ा कुझु मिसाल हुया असांजे साम्हूं त असां ग्राफ जेके कीअं असांजा अची सघनि था। तंहिंखां पोइ आख़िर में वरी बि इन सॼी वीडियोस खे ठाहिण जे लाइ मां ही किताब रेफर कंदो आहियां। तव्हां चाहियो था सॉफ्ट कॉपी, हिन ईमेल ते तव्हां मूंखे, हिन मुंहिंजी ईमेल एड्रेस ते तव्हां मूंखे मोकिलियो त तव्हां जवाबनि मां तव्हांखे इन मां किताब मोकिले सघां थो। ऐं ही ख़ासि किताब जेको सिर्फ़ु इन ग्राफ खे ठाहिण में तव्हांजी मदद कंदो, उहो बि तव्हांखे मां मोकिले सघां थो। हालांकि ही ग्राफ जी मुकमल काफ़ी डिटेल बि हिन टिनी किताबनि में बि आहे, पर ही वरी ख़ासि तौर ते जेको आहे ग्राफ जो आहे त ग्राफ खे कीअं बिल्ड कजे ऐं ग्राफ खे कीअं अंडरस्टैंड कजे। अचो दोस्तो, त हाणे असां पंहिंजे प्रैक्टिकल तरफ़ हलूं।